प्रेस क्लब मातली जे सीनियर सहाफ़ी, सीनियर तरीन सहाफ़ी ऐं प्रेस क्लब मातली में 50 साल सहाफ़त जा ॾींदड़ मोहम्मद असलम कायमखानी जे एज़ाज़ में प्रेस क्लब मातली पारां वॾी हिकिड़ी तकरीब रखी वई। उन तकरीब जी सदारत म्यूनिसिपल कमेटी मातली जे चेयरमैन हाजी रज़वान अहमद कायमखानी साहिब जिन कई। हुन असलम कायमखानी सां ॻाल्हाईंदे चयो त उहो असांजो वॾो आहे ऐं असांजे लाइ वॾो फ़ख्रु आहे। इन खां पोइ असिस्टेंट कमिश्नर नूर हसन साहब हिन तकरीब में ख़िताबु कयो ऐं अज़हर अली शाह जो फर्ज़ंद हिन तकरीब में ख़िताबु कंदे ख़िराज तहसीन असलम कायमखानी खे पेश कयो। इन खां पोइ सदर प्रेस क्लब मातरी सिकंदर हुसैन लाशारी आयल महिमान खे गुलनि जा तोहफ़ा पेश कया ऐं असलम कायमखानी जो ख़ुदि उन बि गुलनि जा हार पाराए इस्तक़बाल कयो दोस्तनि जो। ऐं प्रेस क्लब मातली जे तरफ़ां सभिनी जेके आयल महिमान हुआ उन्हनि खे पिणु गुलनि जी तोहफ़नि सां पेश कयो वियो ऐं गुलनि जा तोहफ़ा पेश करण खां पोइ ऐं उन्हनि जा शुक्रियो पिणु अदा कयो वियो। ऐं मोटरसाइकिल एसोसिएशन जे सदर मनोहर सिंह राजपूत ऐं ॿियनि प्रेस क्लबनि खां आयल दोस्त जेके आया उन्हनि खे बि गुलनि जे तोहफ़नि सां नवाज़ियो वियो। जॾहिं त मोहम्मद असलम कायमखानी खे ख़िराज तहसीन पेश करण लाइ आयल महिमान पारां अजरकनि जा तोहफ़ा ऐं म्यूनिसिपल कमेटी मातली जे चेयरमैन ऐं अदनान अहमद कायमखानी समाजी अॻवान ऐं सियासी अॻवान पारां लुंगियुनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया ऐं दोस्तनि पारां गुलनि जा हार पिणु असलम कायमखानी खे पेश कंदे खेसि ख़िराज तहसीन ॾिनो वियो ऐं उनजे ज़िंदगी जा जेके 50 साल आहिनि उन्हनि ते पिणु तफ़सील सां ॻाल्हि ॿोल पिणु कई वई। इन में को बि शक न वञे त असलम कायमखानी प्रेस क्लब मातली खे 50 साल ई पंहिंजो हिकिड़ो वॾो सहाफ़ती कलमी पोरियो छॾियो आहे जंहिंजो वॾो एज़ाज़ आहे खेसि ऐं असां उनखे ख़िराज तहसीन पेश कंदे असीं इहो फ़ख्रु था कयूं त असलम कायमखानी अल्लाह करे ख़ुशि हुजे ऐं अञा ज़िंदगी जा जेके बि ॾींहं आहिनि सुठा गुज़ारे ऐं प्रेस क्लब जे लाइ जेके वधीक ॾींहं आहिनि उहे प्रेस क्लब लाइ ॾिए ऐं कलम जो जेको पोरियो आहे अञा अॻिते वधाईंदो हले। हिन खां पोइ सदर प्रेस क्लब मातली पारां पिणु टोपी जो तोहफ़ो पिणु पेश कयो वियो